मेहर भरिसां मामूली ॻाल्हि तां मामे फायरिंग करे पंहिंजे ॿिनि भाणेजनि खे क़तल करे छॾियो आहे। जवाबदार गिरफ़्तार। हथियार हथ। ॻोठ सुमन कमराणी में मामनि ऐं भाणेजनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो, जंहिं दौरान मामे वारिस कमराणी गोलियूं हणी पंहिंजे भाणेजनि ॿिनि सगन भाइरनि 22 वरनि जे शहमीर कमराणी ऐं 20 वरनि जे लखमीर कमराणी खे पंहिंजे ई घर में बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो। मक़तूल नौजवान जा लाश केतिरे वक़्तु वाक़े वारे हंधि पियल रहिया। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तालका अस्पताल मेहड़ मुंतक़िल कया। मक़तूलनि जे सौट ऐं वाटसन अब्दुल हमीद कमराणी नज़र कमराणी अमीन चयो त जवाबदार मामूली ॻाल्हि तां घर ते हमिलो करे ॿिनि मासूम यतीम भाइरनि खे बेदर्दी सां क़तल कयो। होॾां पुलिस हिकु जवाबदार वारिस कमराणी खे गिरफ़्तार करे संदसि घर मां हिकु अदद बंदूक हथ करे वरिती आहे। पुलिस मूजिबि जवाबदार वारिस कमराणी पंहिंजनि ॿिनि भाणेजनि खे क़तल कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।